Hi guys, welcome to Sindhi Film Festival. अॼु मूंसां हीअ राणी गॾु आहे जंहिंजो नालो हनी खिलवाणी आहे ऐं हिन शहीद भगत कंवरराम जेकी हाणे गोपाल राघाणी सर जी फिल्म रिलीज़ थी उन में चाइल्ड कंवर जो रोल कयो अथऊं, नंढड़ा कंवर जो रोल कयो अथऊं एंड 8 साले जी थियण वारी उन खां 7 ॾींहं अॻु हिननि जो फर्स्ट प्ले हुयो त हे 8 साले खां ॾाढा ड्रामा प्लेस कंदा रहिया आहिनि ऐं फर्स्ट हिननि जी फिल्म हुई शहीद कंवर। अॼु असां हिननि सां गाॾी मोड़ियो कंदासीं। थैंक यू, जय झूलेलाल, हेलो एवरीवन। वेरी थोरो असांखे पंहिंजे स्टेज प्ले ड्रामा ऐं आर्ट्स में कमु करण जे शौक़ जे बारे में प्लीज़ ॿुधायो। त मुंहिंजा जेके फादर आहिनि मिस्टर महेश खिलवानी, उन्हनि पाण मतिलबु नंढपण खां 8-9 साल जा हूंदा तॾहिं खां उन्हनि प्लेस करणु स्टार्ट कयो, सिंधी थिएटर करणु स्टार्ट कयो ऐं मुंहिंजा दादा कुमार खिलवानी इज़ ऑल्सो इनटू दिस, मतिलबु सभिनी खे मतिलबु ॾाढो इंट्रस्ट हो ऐं स्टिल हींअर ताईं बि उहे एक्टिव आहिनि ऐं कंदा पिया आहिनि। त मां जॾहिं नंढी हुअमि तॾहिं मुंहिंजा पप्पा हिंदी एज़ वेल एज़ सिंधी ॿई थिएटर्स कंदा हुआ ऐं सिंधी मां एतिरा ॾिठा कान हुआ। हिंदी पप्पा मूंखे वठी वेंदा हुआ ऑडिटोरियम्स में ऐं हुननि जा प्लेस ॾाढा एक्सपेरिमेंटल हूंदा हुआ, लाइक अंडे मां मुंहिंजा पप्पा एज़ मुर्गी थी करे निकिरनि था, ब्लैक शैडो प्लेस, त मूंखां उहो सभु लाइक डाइजेस्ट न थींदो हुओ, मां ॾाढी डिॼी वई हुअमि। पोइ ईअं थियो की पप्पा जी प्रैक्टिस हिते थींदी हुई सिंधोलॉजी में, त हिकु ॾींहुं मूंखे वठी आया। मूंखे ही प्लेस एॾी वणी वई, दादा चवंदा आहिनि अञा ताईं तुंहिंजे भितुनि ते तुंहिंजा ई लीका वीका सभु आहिनि, त मूंखे बि इहो थियो की मूंखे बि हिकु प्ले करिणो आहे। त मां दादा बिजाणीअ खे चयो की मूंखे बि हिकु प्ले करिणो आहे, मूंखे इंट्रस्ट अची वियो पप्पा खे ॾिसी ॾिसी। त मुंहिंजो फस्ट प्ले जेको रहियो 2 भाइयूं सिंधी प्ले, पप्पा सां गॾु, पप्पा मुंहिंजा पप्पा थिया हुआ ऐं ॾाढो सीरियस प्ले हो जंहिंमें पप्पा मां मरी थी वञा लास्ट में, पप्पा मुंहिंजो काफ़ी इमोशनल जेको आहे ऐं रियली में मूंखे ईअं लॻो की मुंहिंजा पप्पा मूंखां अलॻि थी रहिया, त इट वॉज़ ऑल रियल। मूंखे त मुंहिंजे पहिरें पे में मां एॾी लकी हुअमि की मूंखे एक्टिंग लॻी ई कोन ऐं माण्हुनि खे ॾाढो वणियो ऐं जिते तव्हांखे एप्रिसिएशन मिलंदी आहे त तव्हां पाणे मोटिवेट थी वेंदा आहियो लाइक, ऐं बसि पोइ मूंखे वणी वियो ऐं मां ही स्टार्ट करे वरितो। एक्चुअली हिन सभिनी खां पहिरीं मूंखे डांस में ॾाढो इंट्रस्ट हो। इनफैक्ट मां DID ऐं हिननि सभिनी रियलिटी शो जा काफ़ी ऑडिशन ॾिना ऐं मतिलबु हींअर बि मुंहिंजा फ्रेंड्स ॾाढा कनेक्टेड आहिनि। पर DID is Dance India Dance. हाँ, I'm just saying the full form. Yeah, go on. So Dance India Dance. So डांसिंग मुंहिंजी मेन हॉबी हुई। मूंखे तॾहिं ईअं बि लॻंदो की आई शुड बिकम अ डांसर या कोरियोग्राफर समथिंग लाइक दैट, बट यू नो हिकु ट्विस्ट अची वेंदो आहे। पोइ मां दादा सां जुड़ी वियमि, हिंदी प्लेस सिंधी प्लेस कंदी वियमि त शुरूआत थी 2009 में। पोइ 2012 में मतिलबु हिकु एड आई इंडियाज़ बेस्ट ड्रामे बस, ZTV जो रियलिटी शो आहे उहो, सीज़न फर्स्ट सीज़न। त हिकु सिंक्रो अकेडमी में कौशल सर उन जा मतिलबु डायरेक्टर हुआ, हलाईंदा हुआ। हुते मुंहिंजा पापा उन्हनि जा फ्रेंड श्री नरेश चंद्र पांडे, हू डायरेक्टर आहिनि, काफ़ी सुठा राइटर आहिनि, त उन्हनि जो वर्कशॉप हले पियो ऐं कौशल सर जेके डायरेक्टर हुआ उन्हनि एड ॾिठी, त उन्हनि मुंहिंजे पप्पा खे सजेस्ट कयो की हिन में बि ऑडिशन ॾियारे सघो था। त मुंहिंजे पप्पा चयो न नंढड़ी आहे, हींअर मूंखे न ॾियारिणो आहे। ऐं नेक्स्ट डे ऑडिशन हो, उन राति ताईं असां कंफ्यूज़ हुआसीं छा कयूं, वञूं न वञूं, ऐं पोइ फाइनली ईअं थियो की ट्राई एटलीस्ट लेट्स गिव इट अ ट्राई। त मां ऐं मुंहिंजा पप्पा वियासीं, कोई प्रिपेरेशन्स कोन हुई। इहो जेको मुंहिंजो 2 भाइयूं प्ले हो उनखे हिंदी में ट्रांसलेट कयो वियो ऐं उहो हिकु नंढो सो मां अहमदाबाद जे राउंड में ऑडिशन ॾिनो, मां सिलेक्ट थी वियसि फॉर द मुंबई राउंड। ऐं पोइ असांखे लॻो की इहो हिकु सुठो चांस आहे,
त पांडेदा राजेश अंकल पप्पा जा फ्रेंड्स ॾींहुं राति वेही करे हेॾा म्यूज़िक ॻोल्हींदा हुआ। मूंखे पापा खे ईअं हो की मां मुंहिंजी बेटी खे डायरेक्ट न कयां, मतिलबु पांडेदा उन्हनि जा जेके फ्रेंड आहिनि उहे डायरेक्ट कनि, त उन्हनि मुंहिंजे लाइ स्क्रिप्ट्स लिखियूं, मूंखे सेखारियो ऐं टोटल 8 राउंड्स हुआ। थींदो वियो ऐं फाइनली आई गॉट इनटू दैट रियलिटी शो। तो सोचियो बि न हो एंड देन आई गॉट इन, देन वंडरफुल एक्सपीरियंस, लाइफ चेंजिंग एक्सपीरियंस। टीवी ते मां अचणु स्टार्ट थी वियमि, पोइ ऑफर्स मिलंदा विया एंड फाइनली शयूं मुंहिंजे लाइ मतिलबु ईअं अपॉर्चुनिटी जा डोर्स मुंहिंजे लाइ खुलंदा विया। पोइ फाइनली हिकु ॾींहुं गोपाल अंकल अप्रोच कयो शहीद कंवर। मूंखे हाणे ॿुधायो शहीद कंवर में नंढड़ा कंवर रोल कीअं थियो? व्हाट वाज द प्रोसेस? छा थियो, कीअं थियो? ॾाढो डिफिकल्ट। फर्स्ट थिंग मुंहिंजे माइंड में हुई की गोपाल अंकल मूंखे छो चूज़ कयो, बीइंग अ गर्ल, शहीद कंवर, ट्रांसफॉर्मेशन। मूंखे ईअं चयो वियो तोखे वार बि कटाइणा पवंदा, आई सेड न करिणो आहे बाबा मूंखे अहिड़ो रोल जंहिंमें वार कटाइणा पवनि। तव्हांखे पहिरों ई सिलेक्ट करे न त कीअं थियो? मतिलबु बेसिकली जेॾीमहिल शहीद कंवर लाइ मूंखे चूंडियो वियो तेॾीमहिल मां उड़ान हिकु कलर्स ते टीवी सीरियल आहे उनजी मां शूटिंग कयां पई, त हू मुंहिंजो कंटिन्यूटी में हो ऐं मतिलबु विच में ब्रेक्स बि मिलंदा हुआ। लाइक जेॾीमहिल तव्हांजा सीन्स कोन्हनि त उन ई टाइम ते मूंखे मतिलबु गोपाल अंकल काफ़ी मतिलबु नंढे ॿारनि जा ऑडिशन्स वरिता हुआ शहीद मतिलबु नंढे कंवर जे रोल लाइ। आई डोंट नो छा उन्हनि जे मन में छा आयो, त उन्हनि मतिलबु ऑब्वियसली उन्हनि खे ख़बर आहे की हिकु छोकिरी आहे असांजी सिंधियुनि जी जेकी टीवी ते ईंदी आहे, त मे बी उन्हनि मूंखे ॾिठो या कीअं थियो उहा असां अञा ताईं डिस्कस कोन कयो आहे, बट ही थॉट ऑफ मी की मूंखे इहा ई छोकिरी खपे हिन रोल लाइ। त उन्हनि मुंहिंजे पेरेंट्स खां ॻाल्हायो ऐं पोइ मुंहिंजे पेरेंट्स में मतिलबु मुंहिंजे पापा मूंखे चयो की दिस इज़ अ चांस, प्रूव इट की हीअं थी सघे थो। हिकु त छोकिरो ठीकु आहे बट हुन में बि शहीद कंवर हिकदमि तव्हांखे बिल्कुलु यू नो प्योर सोल, मतिलबु हिकदमि सिंपल, नो एक्टिंग। त मां चयो ठीकु आहे हलो आई ट्राई। शहीद कंवर जे फिल्म में जेको तव्हां नंढड़े कंवर जो रोल आहे उनमें तव्हांजे वारनि जो छा कयो, उन जे बारे में प्लीज़ ॿुधायो। हा, त बेसिकली मूंखे ईअं चयो वियो की मूंखे वार कटणा पवंदा। आई वॉज नॉट रेडी इनिशियली, छोकी मूंखे ईअं हो यार ही त हिकु फिल्म जे करे पोइ वार कॾहिं वॾा थींदा, मुंहिंजो ॿिए रोल जो छा थींदो, मां ऑलरेडी उड़ान पई कयां हुनजी कंटिन्यूटी जो छा थींदो। ऐं मूंखे गोपाल अंकल चयो की तुर एतिरा वार कटींदासीं। मुंहिंजी मम्मी हुई होॾीमहिल मूंसां गॾु, पापा हिते ई हुआ घर, त बॉम्बे में हुआसीं असां ऑब्वियसली। त मम्मी मूंखे सम्झायो ऐं जेके वार कटण वारा हुआ बेसिकली उहे मुंहिंजा मेकअप मैन हुआ, विग मतिलबु सभु हेयर स्टाइलिस्ट सभु उहे ई हुआ मुंहिंजा। ऐं मूंखे ख़बर कान हुई की हू प्रोफेशनल कोन आहिनि एंड मूंखे थोरो जॾहिं ख़बर पई त मां वधीक नर्वस थी वियसि ऐं मूंखे चयो हेतिरा वार, पर मूंखे लॻे थो थोरा वधीक कटिजी विया आहिनि। मुंहिंजो मूड एतिरो ख़राबु थी वियो ऐं मूंखे पहिरियों शॉट ॾियणो हो। गोपाल अंकल आया मूंखे सम्झायो की ही हिकु ॾाढो प्योर प्रोजेक्ट आहे। बेसिकली गोपाल अंकल पहिरीं 2 दफ़ा मूंखे एग्ज़ैक्ट नंबर ख़बर कान्हे पर फिल्म ठाहिण जी कोशिशि करे रहिया हुआ ऐं तेॾीमहिल जॾहिं फर्स्ट टाइम इन जो मुंहिंजा पापा इटसेल्फ फिल्म में हुआ शहीद कंवर में, त मुंहिंजे पापा चयो इहा फिल्म मूंसां गॾु लिखियल ई कोन हुई, मुंहिंजी बेटी सां लिखियल हुई, इन करे मे बी त उहो थिंकिंग बि हो की बैक में मां चयो ठीकु आहे, कन्विंस्ड माई सेल्फ हेॾी वॾी विग पाए करे ऐं पूरा हिकु त But you look beautiful. नहीं ब्यूटीफुल। एंड वन मोर थिंग रिगार्डिंग द कॉस्ट्यूम वाज दैट आई एम अ गर्ल राइट, एंड बॉडी टेक्सचर खे सॼो कंवर में ट्रांसफॉर्म करण लाइ अंदरि ॾाढा लेयर्स लाइक पाए करे आई रिमेंबर 3-4 लेयर्स गोपाल अंकल खे ॾेखारियो इहो लुक रिजेक्ट थियो, अञा बि छोकिरी किथे न किथे लॻा पई फुल छोकिरो लॻो, फुल छोकिरो, मतिलबु ॾिसे त केरु बिलीव न करे शी इज़ अ गर्ल। मां न कयो जंहिंमहिल मूंखे गोपाल सर एडिट, मां लंडन पई वञा उन खां अॻु मूंखे गोपाल सर ॾेखारियो भई ॾिस भावना मां इहा रिलीज़ करण वारो आहे ऐं फुल फिल्म एडिट न थी हुई, त मूंखे सीन्स ॾेखारियो थोरा एंड आई लव्ड इट एंड आई एम लाइक
न न न हीअ छोकिरी कान्हे एंड इज लाइक हीअ छोकिरी आहे हनी खिलवानी आहे त उहो ॾाढो आई रिमेंबर ऐं त उहा जॻह ॾाढी नंढी हुई, ॾाढी नंढी, ॾाढी कंजस्टेड। किथे shooting 4-5 बॉम्बे में ई उल्हासनगर में हिकु नंढो सो नंढो घरु घर हो, हा। घरु हो। त आई रिमेंबर ऐं असांजा प्रोड्यूसर, मूंखे त लॻो ई कोन हुई प्रकाश सर असांजा प्रोड्यूसर हीअं सभु लेटिया पिया आहिनि ऐं आई वाज़ लाइक मां किथे अची वई आहियां, मूंखे वापसि उड़ान में वञिणो आहे, मूंखे हिते कोन। पर सभिनी जो हिकु बिलीव हो, शहीद कंवर मतिलबु लॻे कोन पियो की के तव्हां ईंदा तव्हांखे लॻंदो हे छा पिया कनि, फिल्म जी शूटिंग पिया हीअ कनि, थोरी यू वुड थी नॉट आहे। बिलीव हा ही छा आहे। तव्हांजो हाणे एक्सपीरियंस टीवी अॻियां रहियो आहे हा हा उड़ान लाइ आई एम गेसिंग तव्हांखे पंहिंजी वैनिटी वैन मिलंदी हूंदी हा ऐं प्रॉपर एज अ टीवी आर्टिस्ट जेको हिंदी मेन स्ट्रीम लैंग्वेज सीरियल्स में हाई ट्रीटमेंट हुआ थो मिले हाणे कंपेयर टू दैट हिते त तव्हांजी फिल्म हुई हा राइट त कंपेयर टू दैट तव्हांखे अञा हायर ट्रीटमेंट मिलणु खपे Right. बट आई एम गेसिंग थोड़ो हेठि वियो ग्राफ बिकॉज देयर आरंट इनफ फंड्स एंड देयर इज अ सिस्टम इन प्लेस वेयर यू आर ट्रीटेड एज अ फिल्म स्टार और अ फिल्म एक्टर इवन टू बिगिन विथ त तव्हांजो जेको शिफ्ट हुयो उन एक्सपीरियंस जे बारे में ॿुधायो फ्रॉम उड़ान सेट टू कवर सेट। वही तो मां उते वियमि त मां ॾिठो की एवरीथिंग इज़ जस्ट ज़िगज़ैग कोई कंटिन्यूटी कोन्हे, कोई प्री प्लानिंग कोन्हे कॉस्ट्यूम लाइ। मतिलबु गोपाल अंकल अकेलो सभु कनि पिया, वेदर इट इज़ कॉस्ट्यूम वेदर इट इज़ हेयर, मतिलबु उड़ान में त समथिंग अलॻि अलॻि डिपार्टमेंट्स आहिनि मेकअप जा एवरीथिंग, ऐं हिते सभु गोपाल अंकल अकेलो ई डुकनि पिया। मां ॾाढी मतिलबु होपलेसली वेठी आहियां, मुंहिंजो कॾहिं शॉट ईंदो छा थींदो, मां हिते मेकअप पाए हेॾा लेयर्स पाए वेठी आहियां। पोइ मतिलबु मूंखे चयो हलो फर्स्ट शॉट, मां चयो ठीकु आहे ॾिसूं था कीअं थो थिए। कैमरामैन हुआ स्टार्टिंग में, कैमरामैन हुआ कुझु ॾींहंनि खां पोइ कैमरामैन बि हली विया। गोपाल अंकल सिंगल हैंडेडली सॼी मूवी खे शॉट कयो आहे, डायरेक्ट कयो आहे, अरेंजमेंट्स प्रॉपर्टी कॉस्ट्यूम, ख़ाली मेकअप लाइ ॿिया माण्हू हुआ ऐं स्पॉट बि शुरू में 2 हुआ पोइ हिकु थी वियो, माण्हू घटिजंदा विया, पर जेको बिलीव हो आई थिंक सो गोपाल अंकल जो सिंगल हैंडेडली हुननि हेॾे बिलीव सां सॼी मूवी ठाही आहे। त कहीं ना कहीं हुननि मूंखे ॾाढो इंस्पायर कयो कि आई कैन डू दिस, कवर मां करे सघां थी, जेके बि प्रॉब्लम्स आहिनि धीरे धीरे सभु न ठीकु थींदो वियो पाणे पाणे। ऐं आई रिमेंबर नीरू असरानी सर मुंहिंजा गुरु थिया हुआ एंड तमामु बहितरीनु एक्टर, ॾाढो मूंखे सिखणु मिलियो उन्हनि खां। मुंहिंजा मतिलबु मैक्सिमम शॉट्स नीरू सर सां गॾु आहे, सो लकी टू हैव हिम। तव्हांजो फिल्म शूटिंग जो एक्सपीरियंस कीअं रहियो, कवर में कमु करण जो एक्सपीरियंस? हे त असां साइड जो ॻाल्हायो, वार मेकअप लुक्स कपिड़ा, पर हाणे जेको तव्हांजो एक्सपीरियंस हुयो, तव्हां कवर थिया ऐं जेके शॉट्स हुयो पिया, हाउ डिड यू फील? कंवर जी हिस्ट्री मूंखे बिल्कुलु ख़बर कोन हुई, मूंखे ख़ाली इहो ख़बर आहे कि हा हिकु संत आहिनि, जेको बि आहे हुननि जी स्टोरी मूंखे बिल्कुलु ख़बर न हुई। ऐं जॾहिं मां कयो गोपाल अंकल मूंखे मतिलबु ॾाढो डिटेल में ब्रीफ न ॾिनो, मतिलबु लाइक बेसिक ऐं मां मतिलबु रामायण मतिलबु टीवी सीरियल्स में रामायण ॾिठी आहे, ई ॾिठी आहे, त बेसिक मूंखे हिकु हिस्टोरिक कैरेक्टर भॻवानु कीअं थींदा आहिनि मूंखे बसि एतिरो ख़बर हो। ऐं मुंहिंजे बैक ऑफ माइंड में बसि इहो ई फ़ोटो, आई मीन जेकी शहीद कंवर जी हथ जोड़े जेकी फ़ोटो आहे बसि इहा ई हुई। ऐं मतिलबु मां थोरो नीरू असरानी सर खे बि थोरो फॉलो करण जी कोशिशि कई, भई हुननि जो एटमॉस्फेयर कीअं आहे। ऐं धीरे धीरे आई थिंक सो माहौल अहिड़ो थींदा विया, छोकी जेके ॿिया माण्हू हुआ असांजे हू रियली में मूंखे कंवर पिया सम्झनि ऐं नीरू त बाक़ाइदा अची करे असांजा पेर पिया पवनि ऐं लिटरली सॼो एटमॉस्फेयर ईअं थी वियो की मूंखे ख़बर ई न पई की मुंहिंजो ट्रांसफॉर्मेशन कीअं थी वियो कंवर में। आई थिंक सो इहो ई मुंहिंजे लाइ हिकु प्लस पॉइंट हो की ख़बर ई न पई की हनी किथे कंवर थी वई। राइट द प्रोसेस। हाँ, आई कुडंट डिस्टिंग्विश की पहिरें शॉट में ई थी वियमि, ॿिए शॉट में ख़बर न पई। You didn't realize that I am Kanwar. Mama, he this. Jamo. अरे वाह। ए अम्मा, he this. शेर। हाँ? कल मुंही पाए करे साईं सां भगत कई हुई। अरे मां सदके वञा मुंहिंजे लाल तां। ए अम्मा, he this. टोपी। अरे वाह, ये तो वाजी टोपी है।
कंहिं ॾिनई? अम्मा हिकु माईअ मूंखे भगत हलंदे ॾिनी हुई, सुठी आहे न? तमामु सुठी आहे। साईं 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 मूंखे ॾाढी पीड़ा पई थिए साईं, मूंखे ठीकु कयो, मुंहिंजो दुख दूर कयो साईं। कंवर, इहा पीड़ा तो पाण खणी आयो आहीं कंवर। तोखां ज़रूर को पाप थियो आहे। पंहिंजी आत्मा खे ख़ुशि करण लाइ तो ज़रूर का चीज़ लिकाई आहे। साईं मां ही टोपी तव्हां खां लिकाए करे घर खणी आयो आहियां। हिकु माईअ मूंखे भगत हलंदे ॾिनी हुई। इहा टोपी तोखे मिली हुई भगवान जे नाले, तो करे छॾी पंहिंजे नाले। वाओ। हाँ ऐं पोइ तव्हांजो जंहिं महिल फिल्म शूट थी वियो, वॉज इट डिफिकल्ट फॉर यू टू कम आउट ऑफ कंवर एंड बैक टू हनी खिलवाणी? उहो तव्हांखे घणो वक़्तु लॻो ऐं कीअं फील थियो तव्हांखे? असांजा जेके प्रोड्यूसर हुआ प्रकाश अंकल, मूंखे यादि आहे हेॾी वॾी सिल्क फर्स्ट कहिड़े बि शॉट खां पहिरीं मुंहिंजो इंतज़ारु कंदी हुई। ऐं आई थिंक सो हिकु फैमिली What is silk? सिल्क इज़ अ चॉकलेट। Right, dairy milk, silk, right, हाँ। okay. हा त मतिलबु मूंखे ईअं भई मां हितां जी हिकु राणी आहियां, मां जेको चवंदमि मूंखे चए तूं जेको चओ धीअ मां उहो तोखे घुराए ॾींदमि, पिज़्ज़ा चओ ही चओ। ऐं मतिलबु इहे सभु सीन खां पहिरीं थींदो ऐं पोइ तुरंत हा हिकदमि ख़ुशि हनी इहे बॉस गोपाल अंकल ईअं ॾाढो मज़ो। पोइ गोपाल अंकल मूंखे सीन चयो बेटा हीउ जेको आहे गोबर ईअं खणी करे हीअं मां चयो यार Dairy milk, silk खाराए हली वई डाइजेस्ट थी वियो। ऐं पोइ हुन सीन में मूंखे किरणो बेसिकली सीढ़ी ते हीअं करे ऐं नीरू सर ईंदा खणी करे हली वेंदा। ऐं आउटडोर बि काफ़ी थिया हुआ, हुन में बि सभु सेम शॉट्स कमु पियो करे। ऐं आई रिमेंबर आउटडोर में हिकु ट्रांज़िशन शॉट हो भई मां ईअं लकड़ी तोड़ियां पई ऐं पोइ शॉट थींदो की कंवर जॾहिं वापसि उथे थो त कंवर वॾो थी वियो। Right, हाँ। ऐं थिंक सो लास्ट शॉट मुंहिंजो हले पियो एंड आई वाज लाइक की बस ख़त्म मुंहिंजो रोल। हाँ तो आई कुड फील मतलब बिफोर गिविंग द शॉट कि आज मेरा लास्ट डे है। नो सिल्क नथिंग, नो विग, नो लेयर्स, नथिंग। एक्चुअली कंवर सां मूंखे लॻे थो मुंहिंजो थोरो नेचर बि थोरो थी वियो, मतिलबु हनी कंवर खे इन्फ्लुएंस न कयो, पर कंवर हनी खे ॾाढो इन्फ्लुएंस करे पियो। एंड कमिंग बैक टू द क्वेश्चन गेटिंग आउट ऑफ द कैरेक्टर मुंहिंजे लाइ थोरो मतिलबु कट खां पोइ 2-3 मिंट त मूंखे लॻंदा ई हुआ टू ट्रांज़ेक्शन थिंकिंग की छा शॉट मां ॾिनो कीअं हो। बट आई थिंक सो सभु एफर्टलेस हो। जीअं मां तव्हांखे चयो मूंखे ट्रांज़ेक्शन ख़बर ई न पई की कॾहिं मां कवर थी वियमि, त ईअं ई रिटर्न में बि ईअं ख़बर न पवंदी हुई की कॾहिं वापसि हनी अची वई। आई थिंक सो इहे सभु भले एॾा एफर्ट्स हुआ, पर जॾहिं मां कंदी हुअमि मतिलबु पहिरीं जेके बि प्रॉब्लम्स इट्स ओके, कमिंग टेक खां पहिरीं ऐं टेक खां पोइ एॾो एफर्टलेसली कमु थींदो हो, ख़बर ई न पवंदी सपने हुई। वांगुरु फिल्म शूट सपने वांगुरु फिल्म शूट। फिल्म रिलीज़ खां अॻु जंहिं महिल फिल्म एडिट थी फिनिश थी तव्हांखे फिल्म ॾेखारियो? न मां फिल्म कोन ॾिठी हुई। मां बेसिकली प्रोमोस ॾिठा हुआ जेके व्हाट्सअप ते मतिलबु हुआ ऐं मां ॾाढी ख़ुशि हुअमि टू सी माई सेल्फ। जेकी इनसिक्योरिटी हुई, जेकी शर्म हुई, मुंहिंजा मुंहिंजा पेरेंट्स चवनि पिया यू शुड बी प्राउड बीइंग अ गर्ल यूर पोर्ट्रेइंग, मतिलबु कंवर थी आई तूं। हाँ बेसिकली। ऐं इफ इनफैक्ट मां 2 गाना बि कया हुआ बेसिकली कंवर जेके आहिनि कंवर जा कोहर ॾाढा फेमस आहिनि। अरे कोहर
कंवर जा कोहर इहो ऐं तव्हां ई ॻायो? न मां कोन ॻायो Okay. हा बट जेके विच में जेको हुको ईंदो हो राम नाम जा कोहर का उहो सभु मुंहिंजो ओरिजिनल हो बाक़ी सॉन्ग उहो थोरो ॻाए ॾेखारो न प्लीज़। राम नाम जा कोहर खाओ प्यारा मिठड़ा कोहर खाओ राम नाम जा कोहर खाओ प्यारा मिठड़ा कोहर खाओ दैट्स इट थैंक यू ऐं फिल्म रिलीज़ खां पोइ तव्हां किथे किथे विया न मां स्क्रीनिंग्स ते? न मां फिल्म ॾिठी बि कोन आई जस्ट सॉ द ट्रेलर मां किथे वियमि बि कोन बसि ख़बर पई सोनू अंकल हू बि ॾाढा इम्पोर्टेंट पार्ट हुआ मतिलबु ऐं गोपाल अंकल जी सिस्टर मतिलबु मां हुते ई स्टे कंदी हुअमि छोकी ईअं थियो पेरेंट्स मुंहिंजा अची न पिया सघां मुंहिंजी हिकु नंढी सिस्टर आहे त उते बिज़ी हुआ जॉब में बिज़ी हुआ त मां गोपाल अंकल जी सिस्टर सां गॾु रहंदी हुअमि सोनू अंकल मूवी में बि आहिनि हूअ हुननि जी वाइफ ऐं मतिलबु पुठियां बि बैकग्राउंड सपोर्ट ॾाढो त उन्हनि काफ़ी ॿुधायो कि रिस्पॉन्स उल्हासनगर में ॾाढो सुठो आहे त मां वेट पई कयां कि मूंखे केरु कैसेट ॾियो कॾहिं थी रिलीज़ थिए हिते ऐं रिलीज़ थी हितां जे सिंधी कम्यूनिटीज़ जो मतिलबु ॾाढो सपोर्ट मिलियो जे आई थिंक सो माण्हू ॿ टे दफ़ा बि अचनि पिया छोकी उन्हनि मूंखे चयो मां सेम माण्हुनि खे ॾिसां पई मतिलबु मां जॾहिं प्रीमियर थियण वारो हो तॾहिं असांजा प्रोड्यूसर हिते मुंहिंजे शहर में आदिपुर उनखां पहिरीं मां ॾिठी कोन हुई त हिते जॾहिं सभु आया हिते गोपाल अंकल न आया रतन अंकल न आया जेके वॾा कवर थिया हुआ सिर्फ़ु प्रकाश सर असांजा प्रोड्यूसर आया त उहे आया हुआ ऐं जेके असांजी कम्यूनिटीज़ जा हेड आहिनि जेके मेन एक्टिव आहिनि हिननि सभिनी में हू सभु हुआ जीअं दीप प्रागट्य ही सभु थियो ऐं मतिलबु आयो इंट्रोड्यूसिंग हनी खिलवानी ओ गॉड मतिलबु बेसिकली हिननि सभिनी में कमु करणु मुंहिंजे फादर जो ड्रीम हो मां मुंहिंजी बेटी खे हिकु सिल्वर स्क्रीन ते ॾिसां त ऐं उहो बि थियो असांजी पंहिंजी मातृभाषा सिंधी में थियो तव्हांजो जेको फर्स्ट टाइम स्क्रीन ते तव्हां पाण खे ॾिठो फिल्म जे महिल हिते लॻी मूंखे उन एक्सपीरियंस जे बारे में ॿुधायो कीअं लॻो ऐं किथे वेठा हुया तव्हां फ्रंट रो लास्ट रो पप्पा सां गॾु एक्चुअली इहो थियो कि असां जॾहिं पहिरीं दीप प्रागट्य हू सभु कयो त सभु जेके मेन हुआ सभु फ्रंट रो ते वेठा हुआ आई सेड न तव्हां आराम सां ॾिसो मां मुंहिंजा पप्पा लास्ट सीट ते वेठा हुआसीं माण्हू वेठा हुआ रिएक्शन्स सभिनी जा ॾिसणा हुआ पर मूंखे त पंहिंजे पाण खे ॾिसणो आहे मुंहिंजे पप्पा खे ॾिसणो दैट्स ऑल छोकी उहे मुंहिंजा सभिनी खां वॾा में वॾा क्रिटिक आहिनि त वेठा हुआ ऐं स्क्रीन ते आयो हनी खिलवानी सर लाइक चलो फर्स्ट स्टेप पप्पा जे ड्रीम खे पूरो करण जो फर्स्ट स्टेप ऐं मुंहिंजा पप्पा हा नाउ इवेंचुअली माई ड्रीम हा तो पूरो थियो ऐं जेको फर्स्ट शॉट आयो जीअं स्टार्टिंग थी मतिलबु सुपर मूंखे ॾाढो मतिलबु हिकु इहो बटरफ्लाइज़ ईअं स्टमक में हुआ ऐं विच में पप्पा चई तो आई रिमेंबर मुंहिंजा पप्पा मूंखे चवनि पिया तो हिंदी खां वधीक सिंधी में तो वधीक पंहिंजे पाण खे एॾो नेचुरली एक्सप्रेस कयो आहे मतिलबु छोकी असां थिएटर आर्टिस्ट आहियूं टीवी ते न हिकदमि नॉर्मल खपंदो आहे ऐं थिएटर में थोरो सो लाउड थी वेंदो आहे त हू अगेन ही सेड कि सभिनी खां नेचुरल ऐं आसे पासे जी पब्लिक ॾाढो वणे पियो ऐं पिक्चर मूंखे लॻे थो थोरी वॾी हुई मतिलबु मोर देन 2 hours त हेॾे टाइम तक माण्हू वेठा हुआ ऐं इंजॉय कनि पिया किथे बि मूंखे लॻे थो बोर न पिया थियनि ऐं मूंखे लॻे थो इहा ई असांजे एफर्ट्स जी ऐं हेॾे पेशेंस जी गोपाल अंकल जे बेसिकली पेशेंस जी सक्सेस हुई तव्हां पाण खे घणा दफ़ा ॾिसण विया पिक्चर वॾे स्क्रीन ते पाण खे घणा दफ़ा ॾिसण विया मां सॼी मूवी मां सॼी मूवी सिर्फ़ु हिकु दफ़ो ॾिठी फर्स्ट डे ते
ॿिया मुंहिंजा न हा हिकु दफ़ो ॾिठी, सेकेंड टाइम मां सॼी ॾिठी मुंहिंजे फ्रेंड्स सां गॾु, ऐं मुंहिंजा फ्रेंड्स हिकु ई ख़ाली सिंधी फ्रेंड बि, बाक़ी सभु गुजराती ऐं मतिलबु ॿिए कास्ट जा हुआ, ऐं उन्हनि खे सभु सम्झ में अचे पियो. थैंक यू गोपाल अंकल फॉर कीपिंग द इंग्लिश सबटाइटल्स. That makes such a difference. सच अ डिफरेंस. ऐं मुंहिंजा स्कूल जा, मां सेंट ज़ेवियर्स आदिपुर स्कूल में St. पढ़ंदी आहियां. Xavier's College. High five, brother. अच्छा कॉलेज में तव्हां आई एम इन स्कूल अभी. हाँ, त असांजे स्कूल जा प्रिंसिपल, टीचर्स, एवरीवन, मतिलबु सिस्टर्स सभु अची करे मुंहिंजी मूवी ॾिसनि पिया. इनफैक्ट मतिलबु हींअर जेके मुंहिंजा 11th 12th जा टीचर्स आहिनि उन्हनि बि ॾिठो, ऐं मुंहिंजी फेवरेट टीचर न बायोलॉजी टीचर विजय मैम, ऐं मुंहिंजा सभु फेवरेट ई आहिनि, अहिड़ो कुझु आहे कोन. शी वॉज सिटिंग विद हर हस्बैंड, एंड हिकु त मुंहिंजे इतना वॾा चॉकलेट दिया. मूंखे चॉकलेट्स ॾाढा वणंदा आहिनि मूंखे सम्झ में अची वियो. विदाउट ड्राई फ्रूट, बट Okay, नेक्स्ट टाइम व्हेन यू कम I'm sorry I don't have any today, but you'll get it. हाँ, तो हू वेठा हुआ है. मां त सॼी पिक्चर ॾिसी वरिती हुई न बेसिकली माई रिएक्शन वॉज समझ में आ रहा है, मतलब लोगों को, नॉन सिंधियों को समझ में अचनि पियो. दे वर लविंग इट. एंड बेसिकली छोकी शहीद कमर में हिकु गुरु ऐं हुनजे शिष्य जो जेको आहे हिकु बॉन्ड स्टार्टिंग टू एंड ॾेखारियो वियो हो. हिकु गुरु ऐं शिष्य जो बॉन्ड ॾेखारियो वियो हो. ऐं रियली में मां मुंहिंजे जेतिरा बि टीचर्स आहिनि LKG सां हेसि ताईं, या मतिलबु नॉट इवन स्टडीज़ में, मतिलबु डांस टीचर्स, लाइफ टीचर्स, पेरेंट्स, दादा, ड्रामा टीचर्स, डायरेक्टर्स जेके बि आहिनि, यू नो सभिनी लाइ जेको मुंहिंजो रिस्पेक्ट हो काफ़ी वॾो थी वियो, की अहिड़ो बि हिकु जेके अपार्ट फ्रॉम जनरल रिलेशन्स लाइक हिकु अहिड़ो बि पर मूंखे ॿुधायो एज अ चाइल्ड आर्टिस्ट, हाणे जेकी स्टार थी वई आहे आदिपुर जी, उहो हाउ डज़ दैट फील? आई फील आई एम नॉट अ स्टार ऑफ आदिपुर. मतिलबु मूंखे कॾहिं ईअं फीलिंग आई कोन. थैंक्स टू द पीपल अराउंड मी, आई एम रियली ग्रेटफुल. मतिलबु उन्हनि कॾहिं मूंखे एज अ स्टार मूंखे कंहिं बि ट्रीट न कयो. And do you miss that? No, I will never miss that. छोकी मुंहिंजा पप्पा अमिताभ बच्चन जा ॾाढा फ़ैन आहिनि, एंड बीइंग माई फादर्स फ़ैन, मां बि हुननि जी ॾाढी वॾी फ़ैन आहियां. त हू अमिताभ सर हेॾा वॾा लेजेंड आहिनि, हू पाण चवनि था की मां अञा सिखां पियो. आई थिंक सो. ऐं उन जे करे मुंहिंजा पप्पा बि मतिलबु ॾाढा हम्बल आहिनि. छा त अपब्रिंगिंग मिली आहे तव्हांखे. हाँ. So grounded you are. हाँ, no, this I think so. Everyone should be like that, because जॾहिं तव्हां उॾो था, पोइ तव्हां मतिलबु अर्थ पंहिंजे रूट्स खे तव्हां भुलिजी था वञो, पोइ आई थिंक सो फिर आउट ही Pointless आहे. हाँ, that happens. So I think so, more or less. Even my mother, it's not that ki papa, of course, yeah, हाँ. it's together, upbringing is a together partnership thing. अच्छा हनी, मूंखे तव्हां खां फाइनली पुछणा, छा मैसेज आहे तव्हांखे पंहिंजे जनरेशन लाइ अॼु जे सिंधियत जे बारे में? सिंधियत जे बारे में मैसेज इहो ई आहे की असांजी हिकु कम्यूनिटी आहे, ऐं काफ़ी माण्हू चवंदा आहिनि की सिंधीज़ आर स्कैटर्ड. आई थिंक सो इहा असांजी नेगेटिव पॉइंट कोन आहे, इहा असांजी पॉज़िटिव पॉइंट आहे की वी आर स्कैटर्ड. असां मीन सॼे वर्ल्ड में अगरि चाहियूं त वी कैन ब्रिंग अ चेंज. एंड ऐसो अहिड़ो कोन आहे की स्कैटर्ड आहियूं त यूनाइटेड कोन आहियूं. बेसिकली सिंधीज़ में आई थिंक सो यूनिटी ॾाढी मस्त आहे, ऐं मां ॾिसां पई की यूनिटी असांजी वधंदी पई वञे. वेदर इट इज़ झूलेलाल जो मंदिर हुजे, हुन लाइ सभु गॾु थी करे स्टेप वठूं था, या कहिड़ो बि हुजे, सिंधी चैनल हुजे, मतिलबु सभु गॾु आहिनि. आई थिंक सो भले अलॻि अलॻि शहरनि में रहनि था, बट यूनाइटेड आहिनि. ऐं कमिंग टू इहो ई पॉइंट की असांजी सिंधी जा जेके सभु रूट्स आहिनि, जीअं शहीद कंवर थियो, हेमू कालाणी आहे, हिननि जी आई थिंक सो थोरी हिस्ट्री असांजे यंग जनरेशन्स खे बि थोरी आइडिया हुजणु खपे, त उन्हनि खे एटलीस्ट हिकु आइडिया ईंदी की वी आर नो लेस.
ऐं आई थिंक उहा ई आइडिया हुननि खे इंस्पायर कंदी कि हुननि जेकी बि फील्ड खई हुजे, मे बी हुननि खे सिंधी नथी अचे, इट्स ओके, भले नथा ॻाल्हाइनि, मां पेरेंट्स खे रिक्वेस्ट कयां थी भले हुननि खे सेखारियो, बट बेसिक रिक्वायरमेंट हर सिंधी जी इहा आहे कि उहो एक्सेप्ट करे कि हू सिंधी आहे. ही शुड बी मतिलबु एक्सेप्ट लाइ सिंधियुनि खे रेडी रहणु खपे, हा, स्पेशली यंग जनरेशन्स खे. Thank you for doing this interview, honey. I hope तव्हांखे इहो इंटरव्यू वणियो. मुंहिंजी फर्स्ट चाइल्ड आर्टिस्ट इंटरव्यू हुयो एंड आई एम सो थ्रिल्ड, छाकाणि त मां इहो 2.5 साल अॻु इन फिल्म रिलीज़ खां अॻु ॾिसी वई हुअमि मां जेके सीन्स हुया, एंड आई रियली कुड नॉट बिलीव कि हीअ छोकिरी आहे जेको संत कंवर जो चाइल्ड आर्टिस्ट रोल प्ले थी करे. इवन मां बि बिलीव कि मां ई कयो आहे. अगरि तव्हांखे इहो वीडियो वणियो प्लीज़ कॉमेंट्स में पंहिंजो फीडबैक ॾियो. हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, नोटिफिकेशन बेल वॼायो, लाइक कयो वीडियो खे ऐं शेयर कयो हनीअ इंटरव्यू माण्हुनि सां. थैंक यू फॉर वॉचिंग दिस Thank you. चैनल. Bye-bye. अंटिल नेक्स्ट टाइम, बाय. जय झूलेलाल, मुंहिंजो नालो आहे हनी खिलवानी. तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल खे. जल्द सब्सक्राइब कयो, हर वीडियो ते लाइक कयो, कमेंट कयो ऐं असांजी भावना दीदी खे ॾिसंदा ई रहो ऐं शेयर बि कंदा रहो. थैंक यू.